सिंध, जिए लतीफ़, जिए अवाम, जिए सुहिणी सिंध, जिए सिंध जी सकाफ़त। सिंध वासियुनि खे अॼु ॿुधाईंदा हलूं त या ईअं खणी चऊं त हिन मीडिया जे तसलसुल जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे जेको पूरी सिंध में त वॾे जोश व जज़्बे सां मल्हायो पियो वञे, पर जिते जिते सिंधी रहनि पिया पूरी दुनिया में उते बि हीउ ॾियारो वॾे जोश व जज़्बे सां ऐं मिली मोहबत सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें असांजा जेके बि सिंधी मारवाड़ आहिनि, मासूम ॿार हुजनि, वॾा बुज़ुर्ग हुजनि, उहे टोपी अजरक पारे ऐं पटका पाए जेके सिंध खे सलामी पेश करे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे सिंध जूं जेके बि नियाणियूं आहिनि उहे बि अजरक टोपी पाए या पटका वग़ैरह ॿधी करे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण में पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। हींअर तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे पुठियां मुंहिंजे दड़े जी क़दीम हज़ारनि सालनि वारी जेका सो मीनार आहे या खणी चऊं निशान आहे, जेको स्टॉप आहे उहो क़ैदो बंद में आहे। क़ैदो बंद में ईअं आहे जीअं पुलिस जी क़ैदो बंद में सिंध जो अमन आहे। अॼु बि साॻी सूरत हाल आहे। जेके सिंध जा मारवाड़ा जेके ईअं खणी चऊं त हज़ारनि न पर लखनि जी तादाद में सुबुह खां वेंदे हींअर ताईं अचनि वञनि पिया, त उहे स्टॉपा ते वञी न सघिया आहिनि। चौधवारी आहे, उनजा कई सबब थी सघनि था, या त भञिड़ा वग़ैरह थी सघे थी ऐं उनजे करे स्टॉपा खे नुक़सानु पहुची सघे थो, ऐं जेके बि क़दीमी अञाण आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु थी सघे थो। पर उन खां वधीक जेका सूरत हाल आहे त जेके पंहिंजा सिंध जा आशिक़, पंहिंजी सकाफ़त जा मोहबत रखंदड़ जेके बि असांजा मुख़्तलिफ़ नौजवान आहिनि, जेके ख़ूबसूरत ऐं मासूम ऐं नंढा वॾा पंहिंजी सकाफ़त सां प्यार करण वारा, उहे स्टॉपा ताईं पहुची न सघिया जो उहो हींअर ताईं बंदि आहे। मां हींअर अव्हांखे ॾेखारींदो हलां त हे पूरी सूरत हाल में जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां आया आहिनि, कराची, हैदराबाद, नसीराबाद, गाजीख्वा, लाड़काणो, कशमोर, कंदकोट, ईअं त उर्दू स्पीकिंग वारा बि असांखे हिते नज़र आया, जंहिं ते त मर्द जेके बि आहिनि, जेके बि दोस्त, जेके बि नियाणियूं वग़ैरह उहे सिंध सां मोहबत करण जो इज़हार कनि पियूं पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेका सिंध तमामु पुठी ते पइजी वई आहे, तालीम जो मयार तमामु ज़रे बराबरि न आहे, जॾहिं त हिते मेरिट जी बि मुसलसल लताड़ आहे, तंहिंजे करे बि काफ़ी मिक़दार में नुक़सानु पवे थो पियो, जंहिंमें हक़दारनि खे हक़ु न पियो मिले। जेके ॾींहुं राति जिदोजहद करे तालीम पिराए डिग्रियूं हासिलु करे ऐं इम्तिहान ॾियनि था, त उहे अॼु साॻी रवाज आहिनि। जदीद दौर में बि साॻियो ई कॉन्सेप्ट आहे त वॾेरे पीर मीर या नवाब या कंहिं MP MNA या कंहिं सरकारी कामोरे जे पुट भाइटे या न्याणे या हुनजे कंहिं क़रीब तर माण्हू खे उहा नौकिरी मिले थी पई। पर ख़ुदा मेरिट जी लताड़ न कयो, तालीम तरफ़ त अॻिते वधो ऐं महिरबानी करे डिजिटल तरफ़ वञो। दुनिया हींअर तरक़ी जूं राहूं हमवार करे बि ऐं नवां नवां उते लाड़ा मुतारिफ़ कराए पई, त महिरबानी करे तव्हां डिजिटल वारे पासे वञो, चाहे करंसी हुजे, चाहे साइंसी मैदान हुजे, उते पाण मल्हाइणु घुरिजे। ऐं जेके बि आहिनि रोज़गार जी हवाले सां जे ॻाल्हि ॿोल कयूं त सिंध खे वसी पैमाने ते रोज़गार लाइ जेके बि असांजा बिज़नेसमैन आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि या हुकुमरान आहिनि, रोज़गार जा नवां नवां मौक़ा गढ़ी करे सिंध वासियुनि खे रोशनास कनि। वधीक अवां दोस्तनि जी महिरबानी, अॼु 3 डिसंबर जो ॾियारो सिंधी मीडिया जे सॾ ते तमामु सिंधी हिकु आवाज़ थी करे ऐं पंहिंजी सिंध खे यादगार नमूने मल्हाइण जो भरपूर अंदाज़ ॾेखारियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध जा हींअर मुंहिंजे दड़े ते या जेके बि आहिनि सिंध जा इहे क़दीमी अञाण हुजनि, रानीकोट हुजे या कोठड़ी जी हुजे या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार हुजे, सखीलाल शहबाज जी जेका मज़ार आहे, उते सिंध वासियुनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में हाज़िरी भरे ऐं सिंध खे सलामी ॾिनी आहे ऐं उनजी जेका सो भेटा पेश कई आहे। त जीअं सिंध जे हवाले सां असां अव्हांखे जेको आहे सो हीउ वॾो हिकिड़ो तोहफ़ो मिलियल आहे सिंध वासियुनि खे, सिंधी टोटल इकठे थियनि था ऐं उहे गॾु थिया आहिनि ऐं उहे पंहिंजो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। पंहिंजे बादशाह जान खे ॾींदा इजाज़तूं, पंहिंजे साथी हाकिम कलोर सां गॾु फ़ी अमान अल्लाह, अल्लाह निगहबान।